बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सदरी मुक़दमो सां गॾु मां आहियां हमीद भुट्टो। सिंध जेका क़दीम धरती आहे, सदन वारी तहज़ीब वारी धरती आहे, उन जो अॼु मुक़दमो आहे। सिंध जी जेकी हिन वक़्तु सूरत हाल आहे, उन जो केरु बुनियादी सबबु आहे, कहिड़ा हथ आहिनि, कहिड़ा माण्हू आहिनि जेके सिंध जो खाई वरी सिंध सां नमक हरामी बि कनि था पिया। सदर वारी तहज़ीब रखंदड़ हिन धरती जो मुक़दमो असां गुज़िर हफ़्ते खां कोशिशि करे आहियूं त सिंध सां सलाहियल जेके माण्हू, जेके सियासतदान क़ौम पर सियासत करे रहिया आहिनि, सिंध जी ॻाल्हि पिया कनि, हिन धरतीअ जी ॻाल्हि पिया कनि, पर आम माण्हू जा असांजो जेको माण्हू आहे उन्हनि खे उहा जेकी मोट छो कोन थो ॾिए ऐं कहिड़ो सबबु आहे। ऐं क़ौम पर सियासत जे हवाले सां हिन वक़्तु तमामु घणियूं पार्टियूं ॾींहों ॾींहुं वधी रहियूं आहिनि, घटिजण जो नालो ई कोन्हे। अॼुकल्ह ॻाल्हि इहा बि हले पई त क़ौम पर जेके जमायतूं आहिनि उन्हनि जो इतिहाद जुड़ी रहियो आहे। उन इतिहाद खे जोड़ण में अमीर हैदर शाह साईं GM सैद जो फ़र्ज़ंद उहो कोशिशूं वठी रहियो आहे। त पर इहो थियो आहे त जेके क़ौम पर जमायतूं आहिनि उहे हिक मां ॿ 12 बणिजी चुकियूं आहिनि ऐं इहो सिलसिलो हिकिड़ो ॾाढी ड्रेग वठंदड़ वञे पियो। मुख़्तलिफ़ क़ौम पर जमायतुनि जे मथां इहे बि इल्ज़ाम लॻनि था त उन में केतिरियूं टांगा पार्टियूं आहिनि, उहे वरी पंहिंजनि मुफ़ादात जे तहत पंहिंजी लीडरी चमकाइण जे लाइ, पंहिंजा ख़सीस मुफ़ादात हासिलु करण लाइ उहे पाण खे चङो मुड़ुसु बणाए वेही रहिया आहिनि। असां इन हवाले सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। अॼु असांजो महिमान आहे उहो कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे, ॾिघे अरसे खां क़ौम पर सियासत सां सलाहियल आहे। जीअं सिंध महाज़ जो वाइस चेयरमैन आहे, अॻु में हुनजो चेयरमैन बि रही चुको आहे, साॻे वक़्तु वकालत बि करे पियो ऐं साणसि जो तहलुक़ु लाड़काणे ज़िले जे ॾोकरी शहर ऐं उहा सदन वारी तहज़ीब रखंदड़ मिटी मोहनदड़ो जे भरिसां हिकु नंढड़े ॻोठ सां आहे। ॾिघो अरसो सियासत करे पियो। 1971 खां साईं GM सैद जी निगरानी हेठि हुन शागिर्दी जे ज़माने में सियासत जो आगाज़ कयो। पोइ कुझु अरसो नौकिरी जे हवाले सां KDA में सिविल इंजीनियर बि रहियो 1975 खां 1995 ताईं। उनखां पोइ वरी सियासत सां ॾिघो अरसो कमु करे पियो ऐं करे रहियो आहे। अब्दुल ख़ालिक जोणे साहब, तव्हांजी महिरबानी जो अॼु असांजे प्रोग्राम लाइ अव्हां वक़्तु कढियो। मुंहिंजी ॻाल्हि पई कई पंहिंजे प्रोग्राम जे तारीफ़ में त असां वटि क़ौम पर सियासत जे हवाले सां क़ौम पर जमायतूं ॾींहों ॾींहुं ड्रेग वठी रहियूं आहिनि। ख़ुदि जीअं सिंध महाज़ 4 हिसनि में तब्दील थी चुको आहे, हिकिड़े जा अव्हां बि अॻुवाण आहियो ऐं ॿिया 3 ग्रुप अलॻि कमु करे रहिया आहिनि। त कहिड़ो सबबु आहे जो एॾी ग्रुपबंदी, हिकु मां ॿ 3 ऐं ख़ुदि अव्हांजी जीअं सिंध महाज़ जंहिंसां अव्हां सड़ियल आहियो, जंहिंजा अव्हां चेयरमैन रहिया आहियो, उन ग्रुप जा अॼु 4 ग्रुप आहिनि, छा सबबु आहे हिन मुक़दमे जो? सभ खां पहिरियों जवाबु घुरिजे। 2-3 सबब आहिनि हिन जा साईं। क़ौम पर सियासत बुनियादी तौर ते मिडिल क्लास जी सियासत हूंदी आहे। क़ौम पर सियासत सिंध जो मिडिल क्लास इमेच्योर पोज़ीशन में आहे, अञा इब्तिदाई मरहलनि में आहे। उहो उन जे करे उहा क़ौम पर सियासत सही शकिल नथी वठे। असांजो जेको जेन्युइन मिडिल क्लास हो उहो विरांगे जे नतीजे में हलियो वियो। हाणे इहो मिडिल क्लास जीअं जीअं क्वालिटी उन में ईंदी वेंदी, तीअं तीअं क़ौम पर सियासत में बि क्वालिटी ईंदी वेंदी। ॿियो सबबु उन जो इहो आहे त असांजी सोसाइटीअ में एहतिसाब जो अमल न आहे। उन जा जेके बाशऊर हिसा आहिनि उन में सियासी वर्कर बि अचनि था, उन में सहाफ़ी बि अचनि था, उन में लेखक इंटेलेक्चुअल अचनि था। उन्हनि उहे सभई असां एहतिसाब नथा कयूं सोसाइटीअ में। त पुछा गा छा थिए? ग्रुप तव्हां चयो जेतिरा ठहनि था, छा त हे जमायतूं को लिमिटेड कंपनियूं आहिनि कोन जो साॻे नाले ते न ठहे, पर उन्हनि खे रोकण जो तरीक़ो या सोसाइटीअ में उन्हनि खां एहतिसाब थिए। पुछो वञे जेको माण्हू जंहिं नाले ते, जंहिं नारे ते सियासत करे थो, उनखां उहो एहतिसाब कजे त बाबा तो 5 साल 10 साल 15 साल या कई आहे, उन में छा कयो आहे? या उनखां बि अॻु में को ग्रुप जॾहिं टुटी ठहे थो, उन महिल उनखां पुछिजे त भाउ तो में कहिड़ी मुख़्तलिफ़ शइ आहे जेका अॻी जमायत में कान हुई जो तो कई आहे। पर इन एहतिसाब जी ॻाल्हि जेकॾहिं कयूं त तव्हां खां ई शुरू कंदासीं। अव्हांजे ग्रुप में रसूल बख्श थेबो बि आहे, रियाज़ चांडियो बि आहे, सरवर सहतो बि आहे, 4 ग्रुप आहिनि। त अव्हां खां ई पहिरियां जेकॾहिं शुरूआति कयूं त एहतिसाब अव्हां जो ई कयूं त अव्हां हिन वक़्तु ॾिघो अरसो क़ौम पर सियासत पिया कयो, त अव्हां छा कयो आहे सिंध लाइ? जीअं सिंध महाज़ ई हिन महिल तोणी उहा जमायत आहे जंहिं सिंध जी सियासत में हिकिड़ो वाज़ उन जे मसल त सिंध जे मसइलनि जो हल छा आहे, उहो हल कीअं आहे, इन ते जीअं सिंध महाज़ ई हिकिड़ो ॾिनो आहे। ॿियूं सभु जमायतूं सिर्फ़ु रोज़ु राड़ो कनि था
ऐं शख़्सियत परस्ती थिए थी त फलाणो लीडर सिंध खे अची निजात ॾियारींदो, फलाणो लीडर अची निजात ॾियारींदो। GSN महाज़ ई आहे जंहिं पहिरीं साईं जे क़यादत में पहिरीं इहो ॾिनो त सिंध जे मसइलनि जो कारण क़ौमी ग़ुलामी आहे, हीअ कॉलोनियल रियासत आहे, सिंध हुन जी ग़ुलाम आहे। इहो GSN महाज़ कयो, मां हुनजो मेंबर हुउसि जॾहिं खां। पोइ इहा ॻाल्हि पहिरीं जॾहिं आई दुनिया में कोई न पियो मञे। साईं GMC ते इहा ॻाल्हि ख़ुदि पाकिस्तान ठहण खां पोइ 23-24 साल पोइ छो ॻाल्हि यादि आई? 23-24 साल गुज़रण खां पोइ ॻाल्हि आई त सिंध कॉलोनी आहे, ख़ुदि उहो पाकिस्तान ठहण में हथ हो त वरी पोइ अॻियां हली अवां जा नौजवान गॾु खणी हो अलॻि हिकिड़ी ॻाल्हि करणु लॻो, अलॻि रियासत जी ॻाल्हि करणु लॻो। ॾियां थो GMC जेकॾहिं तव्हां मोकिलियो त पहिरियों जेको कयां पियो मां उहो पूरो कयां त GSN महाज़ असां जेके आहियूं असां छा कयो आहे त मूं चयो त हिकिड़ो त असां पहिरीं इहो ॾिनोसीं त सिंध जे मसइलनि जो कारण छा आहे, उहो असां चयोसीं क़ौमी ग़ुलामी आहे। उन ते ज़ाहिर आहे कमु थियो, इहो को सवली ॻाल्हि न हुई। सिंध में इहा पहिरीं ॻाल्हि जंहिं महिल GMC कई इहो हिकिड़े क़िस्म जो ऐलान जंग हुयो। हुरियां हाणे सभु माण्हू इहा ॻाल्हि मञनि था त सिंध जे मसइलनि जो कारण क़ौमी ग़ुलामी आहे, इहो GMC ऐं GSN महाज़ हो। पोइ साईं जे इंतकाल खां पोइ असां जॾहिं उनखे संभालियो आहे, अॻिते हलियो आहे, त असां छा ॾिनो आहे, असां वरी उनखे अॻिते हिकिड़ो मरहलो ॾिनोसीं। उनखां पोइ तव्हां ॾिसो ॿी का बि जमायत GMC जे हवाले सां जेके कमु कनि थियूं न, हिकिड़ो क़दम अॻिते न वधियूं आहिनि। हाणे सुवालु इहो हुयो त उहा सिंध जी क़ौमी ग़ुलामी ख़तमु कीअं थींदी, आज़ादी क़ौमी आज़ादी जो दॻु कहिड़ो आहे कंहिंखे ख़बर कोन्हे, न कंहिं रखियो आहे। असां चयोसीं सिंध जी क़ौमी आज़ादी राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन ज़रिए मिलंदी, जेको यूनिवर्सली रिकॉग्नाइज़्ड उसूल आहे, उन तहत इहो असां कयो आहे। सिंध जी सियासत में क्राइम जेको आहे भतेखोरी हिकिड़ो रवाज बणिजी वियो आहे। असांजो को साथी कोन्हे, को गॾु रहिया उहे, पर तव्हांखे इहा बि ख़बर हूंदी त इहे जेके बि ग्रुप ठहिया आहिनि इहे सभु GSN महाज़ खां टुटी ठहिया आहिनि पहिरियों GSN, ऐं उन्हनि में टुटण में मुख्य कारण इहो हुयो क्राइम जो। जंहिं महिल बि क्राइम जंहिं माण्हू जे लाइ इल्ज़ाम बि लॻो, साबित करणु सरकार जो कमु आहे, इल्ज़ाम लॻा, असां चयो बाबा या GSN महाज़ में मञो था त क्राइम वारा ॾोहारी पेशा माण्हू कॉम्प्रेस जमायतुनि में मौजूदु आहिनि, मौजूदु आहिनि, छो नथा उन्हनि खे निकाली ॾेई सघो, छो नथा आवाज़ उथारे सघो, एहतिजाज कयो, छो नथा कयो? मां पंहिंजे जमायत जी ॻाल्हि कंदुसि, बाक़ी ॿियनि जो कमु तव्हांजो आहे, सहाफ़ियुनि जो, मीडिया जो कमु आहे, त उन्हनि माण्हुनि जा नाला जो कमु न आहे, मीडिया जो कमु हर को मीडिया जो आहे, अदलिया जो आहे, त पोइ सियासतदान छो था सियासत कनि? न, सियासतदान हर को पंहिंजे प्रोग्राम जे लाइ थो करे, सियासी जमायत छा आहे, मां पंहिंजी जमायत जे लाइ जवाबदार आहियां न। मीडिया जो कमु आहे त उन्हनि खे जेके माण्हू जहिड़ो किरदारु था कनि, जेकॾहिं मां कमु कयां थो, बताखोरी कयां, क्राइम कयां, त मूंखे केरु ज़ाहिर कंदो? मीडिया नाला ॻाल्हि पिया कयो साईं GMC जी, ख़ुदि साईं GMC जे ख़ानदान सां अवां जा इख़्तिलाफ़ थिया GSN महाज़ जे हवाले सां। अवां सां साईं जलाल शाह, ज़ैन शाह वारा गॾु हुया, GSN महाज़ में गॾिजी जोड़ियो, हू अलॻि थी विया ॿ GSN महाज़ उन वक़्तु जनम वठी विया। ख़ुदि अवां जा साईं GMC जे ख़ानदान सां सख़्तु इख़्तिलाफ़ थिया, छो थिया? ग़लति ॻाल्हि आहे, ग़लति फैक्ट्स ईअं न आहिनि। GSN महाज़ में कॾहिं बि जलाल शाह, अमीर हैदर शाह, कॾहिं बि तव्हां सां गॾु हो न, मां तव्हांखे चवां थो, कॾहिं बि GSN महाज़ तव्हांजे ॻाल्हि करे वियो त उन्हनि सां गॾु सेक्रेटरी हो, अवां ॿई उहिदनि ते गॾु हुयो GSN महाज़ में, ईअं कोन्हे कोन। फैक्चुअली पहिरीं ॻाल्हि त GSN महाज़ सां अमीर हैदर शाह, जलाल शाह जो को वास्तो कोन हो। ज़ैन शाह बि जेसिताईं साईं GMC ज़िंदा हुयो, GSN महाज़ या इवन GSN जे सियासत सां हुन जो वास्तो कोन हो। बाद में हिकिड़े मरहले ते क़ौमी महाज़ हुन छॾियो ऐं असां सां शामिलु थियो, पर गॾु न हली सघियासीं, ऐं उहो बि रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे, अख़बारूं भरियूं पियूं आहिनि। उहो बि जेको शुरूआत थी इख़्तिलाफ़नि जी, उहा क्रिमिनल माण्हुनि जे दाख़िले तां थी, उहा रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे। त इहा बि साबित थी करे त GSN महाज़ पंहिंजे सिफ़ुनि में क्राइम खे कॾहिं न बर्दाश्त कयो। सां गॾु माण्हू क्राइम वारा पेशा माण्हू हुया। मां चवां थो तव्हां रिकॉर्ड ॾिसो, बिल्कुलु उहो जंहिं महिल आयो उन सां अहिड़ा माण्हू आया जिन ते क्राइम जा एलिगेशन हुया। असां चयो त इहे माण्हू न अचणु खपनि। हुननि केरु सरपस्ती करे थो? छा साईं GMC जो ख़ानदान आहे, हुन सां लॻिया पिया माण्हू क्राइम पेशा माण्हू जी सरपस्ती कनि था? मां इहो नथो चवां। मां सिंध जी सियासत में जेके GSN कहिड़ियूं धुरियूं आहिनि, कहिड़ा माण्हू आहिनि, कहिड़ा इदारा आहिनि जेके कॉम्प्रेस जे अंदरि अहिड़ा क्राइम पेशा माण्हू अवां जे अंदरि मोकिले छॾनि? असांजे अंदरि न आहिनि कॉम्प्रेस, सभिनी जो मां जवाबदार न आहियां। मां पंहिंजी जमायत जो जवाबु ॾींदुसि। अवां जी जमायत जे हवाले सां, अवां पंहिंजी पार्टी जो जमायत आहे, उन जमायत जे हवाले सां खोड़ सारा जवाब खां वठिबा पंद्रहीं ब्रेक खां पोइ। नाज़रीन, अॼु असां आहे GSN महाज़ जो वाइस चेयरमैन अब्दुल ख़ालिक जूणे जो साढ़ा सां कॉम्प्रेस सियासत जे हवाले सां खोड़ ॻाल्हियूं कबियूं पर नंढड़ी ब्रेक खां पोइ।